नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खडड़ो में ख़बर ॾींदा हलूं त खडड़ो में एहसास कफ़ारत प्रोग्राम तहत खडड़ो बॉयज़ हाई स्कूल में क़ाइम कयल कैंप में अॼु चौथे ॾींहुं भी पैसनि जी विरिछ जो अमल जारी रहियो, जिते औरतुनि ऐं मर्दनि जी वॾी रश रही, पर SOPs तहत समाजी मुफ़ासिलो ऐं मास्क पाइण ते अमल न थियो। इंतज़ामिया पारां थधे पाणी समेत शामियाने जो बंदोबस्त न कयो वियो। अवाम सख़्त गर्मी ऐं उस में लाइन में हिक ॿिए मथां सतजी पई आहे। डिवाइस चीफ एजेंट ॿुधायो आहे त पैसा घटि आहिनि, अवाम वधीक आहे। अवाम जो चवणु आहे त असां आला इख्तियारनि खां मुतालबो करियूं था त असांजे लाइ आयल किस्त असांखे फराहम कई वञे। जी नाज़रीन, हींअर असां खरड़ो में एहसास सेंटर ते मौजूद आहियूं, जिते हिते 12,000 किस्त मिली रही है। मर्द तोड़े औरतन जी वॾी पे मौजूद है, रश मौजूद है। अचो त अवाम का पुछूं त कहिड़ियूं कहिड़ियूं सहूलतूं आहिनि अवाम वटि। तोखे मैसेज आयो आहे? जी हाँ, मैसेज आयो आहे? जी हाँ, मैसेज कलाक थी वियो आहे तोखे? जी हाँ। हिते कहिड़ी कहिड़ी सहूलियत मौजूद आहे तव्हांखे? ॾिसो पिया सहूलियत हाणे कहिड़ी कंहिंखे ॾींदा छा आहे में हिते पाणी वाणी कुझु कोन्हे, का शइ कान्हे का शइ कोन्हे। जी हाँ। अदा घणी देर थी विया? साईं कलाक ॾेढ थियो आहे, लेन में बीठा किथां खां आयो आहीं? दलोर मोरी खां, टंडो आदम तालका। टंडो आदम तालके खां? जी हाँ। अच्छा, घणी देर थी विया? कलाक ॾेढ थियो आहे, 2 कलाक सफ़र में लॻी आहे, कलाक ॾेढ हिते थी विया। न को पाणी न को छा आहे, जेको आहे लेन किन में टोड़ियो छॾी, किन में जेको आहे माना सिफ़ारत वारा माण्हू अंदरि वञनि, किन में कहिड़े हिसाब में का सहूलियत न आहे। ऐं मैसेज आयो आहे? मैसेज आयो आहे साईं। अच्छा जी हाँ। कुछ का सहूलत न है, का सहूलत कोन है। अना तू बिठा आयो? मां सुबह को बिठो है। सुबह केड़े टाइम है? ऑनलाइन ते आयो इस पूरी। अच्छा, कलाक बथे का सहूलत? 2 कलाक से 2 कलाक का सहूलत मौजूद है हिते? पानी बस नलके में पीदा अचूं बस। अच्छा, कलाक थी वियो आहे। अच्छा, पानी मिलियो आहे? पानी कोन पीतो का सहूलत कोन हिते? लेन में बिठा आहियूं, हाणे जेसीं न भर अचे तेसीं बिठा आहियूं। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।